नाज़िन टंडो मोहम्मद खान में सिंध जी सकाफ़ती रांदि वंझवटीअ जा बि मुक़ाबला कराया विया। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। टंडे मोहम्मद खान जे लाखाट में केटीएन कावश जे तरफ़ां सकाफ़ती जेका वंझवटी रांदि आहे उन जे रांदि में जेका आहे सा नौजवाननि तमामु घणा जोहर ॾेखारिया आहिनि। ही रांदि जेका आहे सा जारी आहे। हिन जेका 7 डिसंबर जेको एकता जो क़ौमी ॾियारो आहे सिंध मां जेके धारिया नामंज़ूर जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते जेके रांदीगर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिविल सोसाइटी अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन जेका इहा क़ौमी जेका रांदि आहे असांजी उन वंझवटी खे हू कीअं ॾिसनि था, उनजी केतिरी जेका तारीख़ आहे उनजी सिंध जे उन तारीख़ी रांदियुनि में उनजी केतिरी अहमियत आहे असां ॻाल्हि ॿोल कंदा। वॾी महिनत आहे, वॾी जफ़ाकशी आहे। हिन में कोशिशि कंदा आहियूं, बचपन खां वठी रहण पिया आहियूं। ठीकु आहे, सिखंदा आहियूं, इन खां बहितर आहे पोइ इन मंज़िल ते पुॻा आहियूं। इन में वॾी जफ़ाकशी महिनत करणी थी पवे। असांजे अबनि ॾाॾनि खां वठी इहा रांदि ख़ानदानी आहे। असीं ॼाए निपने असीं कोन सिखिया आहियूं, असांजे अबनि ॾाॾनि खां वठी रांदि आहे। सही आहे न, असीं उहा रांदि रहिया आहियूं, उन्हनि खे ॾिसी रहिया आहियूं, उन्हनि असांखे सिख्या ॾिनी आहे। इन मंज़िल ते पुॻा आहियूं। हीअ उहा आहे हिकिड़े खे धकु लॻो रांदि छुटी मंज़िल ते नथी पहुचे। अवी असांजी रांदि खे अॻिते पहुचाईंदा। असांजूं 7 खां 10 पवंदियूं आहिनि, पर असांजो जेको हींअर जेकी टीम हिते आई आसीं चूंडिजी करे आया आहियूं सिर्फ़ु हिकिड़ो हिन मंगसी असलम जे करे वास्ते हिसाब सां ऐं छिॾो वेठो आहियां हिन खां, पर उन हिसाब सां असीं आया आहियूं हिते रांदि कंदासीं, बिल्कुलु सुठी कंदासीं जहिड़ी असांखां पहुती थी। असीं गद्दारी न कंदासीं, सुठी वफ़ादारी सां कंदासीं। ज़ौरन बिरादरी सां रांदि आहे असांजी, सुठी कंदासीं जेकी बि थी असांखां। ऐं असांजा उस्ताद आहिनि, बिल्कुलु असीं बे उस्ताद न आहियूं, उस्ताद आहिनि असांजा। इनशाला रांदि भला हू बिरादर जी खटे या असां था खटियूं, इनशाला रांदि असीं मोहबत करे कंदासीं। त तव्हां ॾिसो त क़ौमूं जेके आहिनि उहे पंहिंजी तहज़ीब ऐं सकावत सां सुञातियूं वञनि थियूं। जीअं त हीउ डिसंबर जो महीनो हर साल जी सिंध में बिलख़ुसूस जेको आहे टोपीअ जो ॾींहुं असांजो सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। त उन खे ई मद्देनज़र रखंदे हिते लाखाड़ में यूनियन काउंसिल में असां जेको आहे मुक़ाबिलो करायो आहे वंझवटी जो, जेका सिंध जी जेकी सकाफ़त आहे रांदि आहे जंहिंमें जेको आहे मलाखड़ा वंझवटी या कोडी कोडी, त उन खे ई असीं उन खे ई जेको आहे सपोर्ट करण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। क़ौमी सकाफ़ती रांदि ऐं इन खे ज़माने खां या असांजे ॻोठनि में वंझवटी या ॿियूं गेमूं थियनि थियूं। ऐं असीं इहा हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त महिरबानी करे असांजी क़ौमी सकाफ़ती जेके रांदियूं आहिनि उन्हनि खे क़ौमी दर्जो ॾिनो वञे। में रुॻो असां वटि रज रग टोपी या पटको न, बल्कि असांजूं सिहतमंद सरगर्मियूं जेके बि आहिनि, वंझवटी आहे, कोडी कोडी आहे, मल आहे, मलाखड़ो जेको आहे, उहे खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि। ऐं हिन क़िस्म जूं जेके सिहतमंद सरगर्मियूं आहिनि मौजूदा समाज में असांजो नौजवान नसुल उन्हनि खां कटिजी वियो आहे। ऐं आउं सम्झां थो सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां, एकता जे हिननि सरगर्मियुनि जे हवाले सां हिन क़िस्म जे रांदियुनि खे न रुॻो पवीराई मिलंदी, पर असांजो जेको नौजवान नसुल आहे जेको पंहिंजी सकाफ़त खां कोई दूरि थी वियो आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो उत्साह लाइक़ु लम्हो आहे त असां मुस्तक़बिल में पंहिंजूं जेके इहे सकाफ़ती सिहतमंद सरगर्मियूं आहिनि उन्हनि ॾांहुं पंहिंजो लाड़ो जेको आहे बरक़रार रखूं। वंझवटी जे रांदि में जेके नौजवाननि तमामु घणा जोहर ॾेखारिया आहिनि ऐं जेके रांदि में जेको हिसो वरितो आहे, मुख़्तलिफ़ जेके टीमूं आहिनि उन में मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं आहिनि उन्हनि भरपूर जेके पंहिंजा जोहर ॾेखारे एतिरो त जेको आहे सो इन रांदि खे एतिरो त जेको अॻिते वधायो आहे। जेके रांदीगर आहिनि उन्हनि खे जेके इनाम ॾिना वञनि पिया ऐं उन्हनि खे तमामु घणी जेका पहिरीं ॿी ऐं टी जेका पोज़ीशन ॾिनी वई आहे। कैमरामैन टीम सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, KTN न्यूज़ टंडो मोहम्मद खान। हिन सां गॾु ही हुयूं हिन वक़्त जी ख़बरूं। हेडलाइन सां गॾु हिकु भेरो ॿीहर हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो KTN न्यूज़।